जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अपोज़िशन लीडर सिंध असेंबली हलीम आदिल शेख ऐं टिनि साथियुनि खे जेको आहे ATC कोर्ट खां जेको आहे हींअर मलीर कोर्ट आंदो वियो आहे, जिते सख़्तु पहिरे हेठि पुलिस जे पहिरे हेठि जेको आहे आंदो वियो आहे। तव्हां पोइ हिते ॾिसंदा हूंदा त बख़्तरबंद गाॾी बीठी आहे, जंहिंमें अपोज़िशन लीडर खे आंदो वियो आहे। उते जेको आहे ATC कोर्ट मां जेको आहे 2 ॾींहंनि जो उनखे रिमांड ॾिनो वियो आहे, जॾहिं त ॿियनि मुख़्तलिफ़ केसनि में जेको आहे उनखे मलीर कोर्ट में आंदो वियो आहे, जिते जुडिशनल सिविल जज 7 नंबर वटि उन खे पेश कयो वियो आहे रिमांड लाइ। हींअर जेको आहे उहे अंदरि रिमांड जारी आहे। इंतिज़ामिया मलीर कोर्ट ऐं सिक्योरिटी अमले जेको आहे गेट बंदि करे छॾिया आहिनि। मीडिया खे जेको आहे सभिनी खे रोके छॾियो आहे। तव्हांखे कैमरा जी अख सां ॾेखारींदासीं त हीअ सभु जेके मीडिया वारा आहिनि ॿाहिरि बीठल आहिनि, ऐं तव्हांखे कैमरा जी अख सां इहो बि ॾेखारींदासीं त हीअ पुलिस जूं जेके मोबाइलियूं आहिनि उहे इनखे जेको आहे सख़्तु पहिरे हेठि खणी आयूं आहिनि हलीम आदिल शेख खे, ऐं उहा अदालत में पेश थियो आहे। उन जेको आहे अदालत में पंहिंजे बयान में चयो आहे त मूंसां ज़्यादती कई पई वञे। सिंध हुकूमत जेको आहे तस परस्ती जे बुनियाद ते कार्रवाई करे रही आहे। हक़ सच मां चवंदो रहंदुसि। सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके सिंध खे तबाह कयो आहे, उन जे आवाज़ उथारण जे पादाश में जेको आहे मुंहिंजे मथां कूड़ा केस दाख़िल कया वञनि था। ऐं उन चयो त मुंहिंजे मथां हमिलो थियो आहे। हलीम आदिल शेख जो चवणु इहो आहे त मुंहिंजे मथां हमिलो थियो आहे, मुंहिंजी गाॾी खे गोलियूं लॻल आहिनि, जेके सबूत मूं वटि मौजूदु आहिनि। हिते जेको आहे तव्हांखे ॾेखारींदासीं त सवें जेके कारकुन आहिनि उन जे इंतज़ार में बीठल आहिनि, उन जी आजियां लाइ बीठल आहिनि, जॾहिं त पुलिस जे सख़्तु पहिरे सबबु जेको आहे ऐं सिक्योरिटी इंतिज़ामिया जेका मलीर कोर्ट जी आहे उन खे ताला हणी छॾिया आहिनि दरवाज़े जे करे। हू ॿाहिरि इंतज़ारु करे रहिया आहिनि। थोरी देरि में जेको आहे हलीम आदिल शेख अपोज़िशन लीडर ईंदो। रिमांड खां पोइ थी सघे थो त मीडिया सां हुन जी टाक ते ॻाल्हि ॿोल थिए, त उहा बि आवाम खे ॾेखारींदासीं त हुन जो चवणु छा आहे। कैमरामैन एहसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।